जॾहिं कर थियाम साञाह सुपेरिन जी, तॾहिं कर तिर जेतिरो हिक वेल म विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण उताकूं करे। मोहतरम दोस्तो, सुपेरिन जी साञाह छा आहे, इनखे सम्झण जी ॾाढी ज़रूरत आहे। सुपरी केरु आहे? असां सुपरी फ़र्द खे सम्झंदा आहियूं ऐं कंहिं वजूद खे असीं सुपरी सम्झंदा आहियूं। असां उनखे रोमांस में खणी वेंदा आहियूं, पर सुपरी इनकलाब बि थी सघे थो, सुपरी तब्दीली बि थी सघे थी। ऐं जॾहिं तब्दीली ऐं इनकलाब जो जेको आदर्श आहे, उहो आदर्श जॾहिं असांजे शऊर में अची वेहे थो ऐं असांखे सम्झ में अचे थो, त पोइ जॾहिं कर थियाम साञाह सुपेरिन जी, पोइ लतीफ़ जी ज़ुबानी ईअं असां वटि इहा ॻाल्हि अचे थी। ऐं पोइ विसरे नथो, ऐं जा शइ विसरे नथी, उनजी तलाश जी तड़प ख़तमु नथी थिए, उनजी ॻोल्हा जी तड़प ख़तमु नथी थिए। तॾहिं कर तिर जेतिरो हिक वेल म विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण उताकूं करे। ऐं पोइ सॼी हयाती उन तब्दीली ऐं उन ख्वाब ऐं उन आदर्श जे लाइ इंतज़ारु कंदे गुज़रे थी, ऐं माण्हू उनजो इंतज़ारु कंदो रहे थो। इहो गुण को नंढिड़ो गुण न आहे। तव्हां समाज में जेकॾहिं कंट्रीब्यूट नथा करे सघो ऐं रुॻो ख़्वाहिश रखो था त हीउ समाज हेतिरो हसीन हुजे, हेतिरो ख़ूबसूरत हुजे, हेतिरो सुठो हुजे, त इहा बि तमामु वॾी ॻाल्हि आहे। लतीफ़ अहिड़े क़िस्म जा आदर्श असांखे सम्झाए थो, लतीफ़ असांखे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो त अव्हां रुॻो चाहियो, ऐं ज़ाहिर चाहींदो त अव्हां में जुस्तजू पैदा थींदी। ऐं जॾहिं आदर्शनि जी जुस्तजू पैदा थिए थी, त अव्हां पंहिंजे सर्किल में जॾहिं वेहो था, त उते आदर्शनि जूं ॻाल्हियूं कयो था, ऐं उते इनकलाब जूं ॻाल्हियूं कयो था, उते तब्दीली जूं ॻाल्हियूं कयो था। यानी अव्हां कमु करे रहिया आहियो। असां वटि अलाए कहिड़ो वाव घुलियो आहे, जो असां जॾहिं वेहूं था, पाण में गुफ़्तगू करियूं था, त असांजी गुफ़्तगुनि जा मौज़ू अहिड़ा छा एतिरा नंढा ऐं एतिरा मामूली हुजनि था, जो जेको इज्तमाही तब्दीली वारो तसवर आहे, उहो धुंधलो बणिजी थो वञे। ऐं इन जो ख़ौफ़ हुयो, या इन जी चिंता खणी चवां लतीफ़ साईं खे हुई, जंहिंजे करे लतीफ़ साईं इन क़िस्म जो फ़िकुरु असांखे ॾिनो त जॾहिं बि अव्हांखे सुपेरिन जी साञाह थिए, तॾहिं उहे अव्हां खां तिर जेतिरो बि विसरणु न खपनि, ऐं अंदर में ईअं रहनि जीअं उताक में रहिबो आहे। अंदर रूह रहियाम सजण ओताकूं करे, यानी मुंहिंजी रूह खे उन ओताक बनाए अंदर में वेही रहियो। ऐं पोइ आउं हुनजी जेका तबलीग आहे, जंहिंखे तबलीग जो जुमिलो थो आउं इस्तेमालु कयां, ऐं उनजी तबलीग कंदो रहियुसि। हक़ मौजूद, जीअं लतीफ़।